कौम परस्ती सिंधु देश जीएम सैयद गोलियां जबरदस्ती खबे हुए हैं उन्हें जो सिर्फ जैसी कंबड़ करती रहंदी रंग साथी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी असांजी पंहिंजी पुलाड़ी ते पहुचंदी असीं सिंध जा वारिस सिंधी पैजनि घुरूं था प्यारनि जी घुरूं था असां छा घुरूं था पैजनि जी घुरूं था कारकुननि खे असां छा घुरूं था तोखे ॾियणी पवंदी असां छा घुरूं था तोखे ॾियणी पवंदी या त पंहिंजे तौर ते ज़ाहिर कयो वञे या उन्हनि खे बाज़ियाब कयो वञे असांजा क़ौमी कारकुननि जा काफ़िला जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट जस्मन जे तरफ़ां सॼी सिंध जी तरफ़ रवाइज़ आहिनि असां पंहिंजे प्यारनि जी आज़ादी घुरूं था असां छा घुरूं था पंहिंजनि जी घुरूं था प्यारनि जी घुरूं था प्यारनि जी घुरूं था असां छा घुरूं था हम क्या चाहते हैं जोर से बोलो सिंध में अफगानी आज़ादी जो
जारी आहे जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी खंबे गुंबे क़ौमी कारकुननि खे खंबे गुंबे क़ौमी कारकुननि खे खंबे गुंबे क़ौमी कारकुननि खे धरतीअ जा साहब खे असां छा घुरूं था पंहिंजनि जे घुरूं था प्यारनि जे घुरूं था असां छा घुरूं था पंहिंजनि जे घुरूं था आज़ादी ॿाहिरनि जे घुरूं था आज़ादी असां छा घुरूं था असां छा घुरूं था